اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد دوست پویا دوست جے اوندے میں بیٹھل جے اگتے ایدا تے انشاءاللہ مزو بھی ایندو مکھے اواں سان ڳالھائڻ میں ऐं अव्हां खे उलमा इकराम जे ज़ियारत करण में यकीनन जेतिरो अव्हां उलमा जे वेझो ईंदो क़ुर जे वेझा ईंदो परवरदिगार आलम अव्हां जी अल्लाह ताला जी रहमत अव्हां जे वेझे ईंदी जेके दोस्त पोइते वेठल आहिनि अल्लाह ताला अव्हां खे जज़ाए ख़ैर अता फरमाए वेझा हे कुंड वारा दोस्त अॻिते अचो बाबा हे मासूम ॿारड़ा वेठा आहिनि के ॻाल्हि सम्झ में न ईंदी इहे शोर वेठा कंदा अव्हां जे करे हूंदो इन्हनि खे मना बि कंदो ऐं तव्हां सम्झंदो बि सही बीठल दोस्त बि उहे बि अॻिते अचनि ऐं पिंडाल जे अंदरि अचनि तव्हां त उलमा इकराम इंशाअल्लाह हाणे ईंदा रहंदा उन्हनि जा बयानात थींदा सुहिणे नमूने सां आजिज़ी सां इंकिसारी सां वेही करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि ॿुधबी त इंशाअल्लाह तमामु घणो फ़ाइदो थींदो अज़ीज़ान गिरामी तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत हिकिड़ो वॾो उनवान आहे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत हिकिड़ो वॾो पैगाम आहे ख़त्म नबूवत हिकिड़ो वॾो उनवान आहे जंहिंजे उनवान खे बयान करण जे लाइ परवरदिगार आलम हिन दुनिया जे अंदरि 1,24,000 कमो पेश सहाबा इकराम अचनि था पिया उहे तकलीफ़ूं बर्दाश्त करे उहे मुशक्क़तूं बर्दाश्त करे सभु कुझु बर्दाश्त करनि पिया दुनिया जे कुंड कुर्छ ताईं इहो पैगाम पहुचाइनि पिया त दुनिया वारो इहा ॻाल्हि तव्हां यादि रखी छॾियो त आमना जो लाल हिन दुनिया जे अंदरि अचनि था पिया पैगंबर हिन दुनिया जे अंदरि आया ये आख़िरी नबी आहिनि इन्हनि खां बाद में ॿियो कोई नबी न ईंदो अज़ीज़ान गिरामी ख़त्म नबूवत जो जेको उनवान आहे ख़त्म नबूवत जो जेको पैगाम आहे ख़त्म नबूवत जेको मौज़ू आहे इहो तमामु लंबो चौड़ो मौज़ू आहे इन ते गुफ़्तगू इन ते बयान उलमा इकराम ईंदा ऐं उहे फरमाईंदा मां मुख़्तसरन अवां जे साम्हूं ख़त्म नबूवत जे उनवान सां चंद ॻाल्हियूं अर्ज़ु रखणु चाहियां थो लेकिन अवां जो साथ अवां जो तवज्जो चाहियां थो पियो जीअं थोरे वक़्त में मां पंहिंजी ॻाल्हि खे मुकमल कयां ऐं अवां खे सम्झाए सघां ख़त्म नबूवत जे लाइ इहा ॻाल्हि तव्हां यादि रखो त अल्लाह तबारक व तआला हिन रूह ज़मीन जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जनाब आदम अलैहिस्सलाम खां वठी करे जनाब ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके अंबिया इकराम आया उन्हनि सभिनी खां अल्लाह पाक इहो वाइदो बि वरितो हो अल्लाह पाक उन्हनि खां इहो ऐलान बि करायो हो ए आदम तोखे मां दुनिया जे अंदरि अबुल बशर बनाए करे मोकिलिया थो आदम तूं पहिरियों इंसान बणिजी करे हिन दुनिया जे अंदरि वींदे आदम पहिरियों इंसान बणिजी करे रूए ज़मीन ते वींदे ए ईसा ए मूसा ए नूह ए हजरत इब्राहिम खलीलुल्लाह इस्माइल ज़बीउल्लाह सभिनी के परवरदिगार आलम हिन दुनिया जे अंदरि मोकिलनि था पिया किताब कंहिंखे मिले थो कंहिंखे सहीफ़ो मिले थो कंहिंखे उम्मत मिले थी को बस्ती ऐं वाहण जो नबी आहे को इलाइक़े जो नबी आहे को ज़िले जो नबी आहे को सूबे जो नबी आहे को डिवीज़न जो नबी आहे लेकिन सभिनी खां परवरदिगार आलम नबुव्वत जे ॾियण खां पहिरियां परवरदिगार आलम रिसालत जे ॾियण खां पहिरियां परवरदिगार आलम किताब जे ॾियण खां पहिरियां परवरदिगार आलम सहीफ़त जे ॾियण खां पहिरियां परवरदिगार आलम उम्मत जे ॾियण खां पहिरियां कंहिं इलाइक़ो को बस्ती को वाहन नबी बणाइण खां पहिरियां परवरदिगार आलम आलम अरबा जे अंदरि इहो वाइदो वठनि था पिया ए अंबिया इकराम तव्हांजो मक़ाम आहे ए अल्लाह जा नबीओ तव्हांजो शान आहे आदम तुंहिंजो मक़ाम बि घटि न आहे ईसा तुंहिंजो मक़ाम बि घटि न आहे ए जनाब मूसा तुंहिंजो मर्तबो बि वॾो आहे तूं कलीमुल्लाह है ए हजरत इब्राहिम तू खलीलुल्लाह है ए हजरत इस्माइल तू ज़बीउल्लाह है
तव्हांजो मर्तबो भी आहे, तव्हांजो मकाम भी आहे। नबुवत ॾियां थो ॿ वाइदा वठां थो। परवरदिगार आलम क़ुरान पाक जे अंदर इहो वाइदो बयान फरमायो आहे। रब्बा वाइदो कहिड़ो आहे? रब तो फरमाए नबुवत बाद में ॾींदो मां, रिसालत बाद में मिलंदी तव्हांखे, किताब बाद में मिलंदो तव्हांखे, उम्मतूं बाद में मिलंदियूं, शागिर्द बाद में मिलंदा, साथी बाद में मिलंदा। वाइदो कयो तव्हांजी नबुवत जनाब आदम खां वठी करे जनाब ईसा ताईं अंबिया आया। रब तो फरमाए आदम तू अबुल बशर आहे, ईसा तू भी नबी आहे, मूसा तू भी पैगंबर आहे, इब्राहिम तू भी खलील आहे। जेकॾहिं तुंहिंजे दौरे हुकूमत जे अंदर, जेकॾहिं तुंहिंजे दौरे नबुवत जे अंदर मदीने वारो मीर अचे, जेकॾहिं तुंहिंजे दौरे रिसालत जे अंदर आमना जो लाल अचे, तुंहिंजी नबुवत ख़तम आहे, तुंहिंजी रिसालत ख़तम आहे, तू भी पैगंबर ते कलमो पढ़ दे, तुंहिंजी उम्मत भी आमना जे लाल ते कलमो पढ़दी, तो वारे किताब जा अहकाम ख़तम थी वेंदा, तुंहिंजे रिसालत जा अहकाम ख़तम थी वेंदा, तुंहिंजे हुकूमत वारा कानून ख़तम पढ़जी वेंदा। जंहिं वक़्त में आमना जो लाल ईंदो, जॾहिं नबुवत जो ऐलान कंदो, उन वक़्त ते रूए ज़मीन ते अगर पैगाम हलंदो, रूए ज़मीन ते अगर नारो हलंदो, रूए ज़मीन ते अहकाम हलंदा, रूए ज़मीन ते फज़ाइल हलंदा, रूए ज़मीन ते निमाज़ हलंदी। जेकॾहिं रूए ज़मीन ते रोज़ो क़ाइम हूंदो, रूए ज़मीन ते तरीक़ो पैगंबर वारो, रूए ज़मीन ते निमाज़ मुस्तफ़ा वारी, रूए ज़मीन ते फज़ाइल पैगंबर वारा तरीक़ो मुस्तफ़ा वारो हूंदो, जीअं आमना जो लाल चवंदो उहो तव्हांखे करणो पवंदो। जेकॾहिं पैगंबर जे अचण खां बाद में ईसा वारो तरीक़ो कोई अपनाईंदो, उहो सही न आहे, उहो ग़लत मञियो वेंदो। पैगंबर जे अचण खां बाद में कोई जेकॾहिं इब्राहिमी तरीक़े ते अमल कंदो, ग़लत आहे, इस्माइली तरीक़े ते अमल कंदो, ग़लत आहे, ईसाई तरीक़े ते अमल कंदो, ग़लत आहे। रब्बे काइनात आलमे अरवा जे अंदर जनाब ईसा जे अचण खां पहिरियां हज़रत ईसा खां वाइदो वरितो हो, तुंहिंजा अहकाम, तुंहिंजो तरीक़ो, तो वारी निमाज़, तो वारो रोज़ो, तुंहिंजी सुन्नतूं तेस ताईं हूंदियूं, जेस ताईं आमना जो लाल नथो अचे। पैगंबर आया, सभिनी जो तरीक़ो ख़तम आहे, उन वक़्त खां पैगंबर जो तरीक़ो शुरू थी वेंदो। सभिनी अची करे इहो ऐलान फरमायो, सभिनी अची करे उम्मत खे ॿुधायो त ॿुधो, असां तव्हांखे इहो तरीक़ो ॾियूं था, असां तव्हांखे इहो सबक़ ॿुधायूं था, असांजे तरीक़े ते अमल कयो। लेकिन जॾहिं हिन ज़मीन ते, रूए ज़मीन ते, मक्के जी सरज़मीन ते, मदीने जे सरज़मीन ते, ताइफ जे सरज़मीन ते, औद जे सरज़मीन ते, खैबर जी सरज़मीन ते, पाकिस्तान के अंदर, हिंदुस्तान के अंदर जॾहिं पैगंबर हिन दुनिया के अंदर आया, अची करे चवनि था पिया अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबी बादी, इहो ऐलान कनि था जेकॾहिं पैगंबर अची विया, तव्हां कहिड़ी बात जाओ वरी आहियो, असां नबी बि पैगंबर ते कलमो पढ़ी करे आमना जे लाल जे हथ ते बैयत करे पैगंबर जे ग़ुलामी ॾियण जे लाइ तयार हूंदासीं। सभिनी अची करे इहो ऐलान कयो, इहो बि ॿुधायो त आमना जो लाल आख़िरी नबी आहे। क़ुरान खे खोलियो, 100 आयतूं अव्हांखे मिलंदियूं, इहो ऐलान आहे नबी आख़िरी आहे। 200 हदीसूं जंहिंजे अंदर इहा शइ वाज़िह आहे नबी आख़िरी नबी आहे। अबू बकर सिद्दीक़ ऐलान थो करे नबी आख़िरी आहे। फारूक आज़म पैगाम पहुंचायो नबी आख़िरी आहे। ज़िन्नूरैन पैगाम पहुंचायो नबी आख़िरी आहे। हैदर कर्रार इहो ऐलान कनि था दुनिया वारो आमना जो लाल आख़िरी नबी आहे। साद पैगाम पहुंचाए थो नबी आख़िरी आहे। सईद पैगाम पहुंचाए थो नबी आख़िरी आहे। अब्दुल रहमान बिन औफ पैगाम पहुंचाए थो नबी आख़िरी आहे।
حسنین کریمین پیغام پہنچائے تھا نبی آخری آئے کربلا کی جگ تھی لگے حضرت حسین شاہی جان جو نظران نہیں کرے پیغام پہنچائے تھا او دنیا وارو اٹھو ماں حسین اعلان ہو گیا ماں حسین 72 جانو قربان کرے ختم نبوت سے لا 72 جانو قربان ہو گیا نانے محمد سے ختم نبوت سے لا علی اصغر قربان ہو گیا ختم نبوت سے لا علی اکبر قربان ہو گیا ختم نبوت سے لا خود قاسم قربان ہو گیا ختم نبوت سے لا او دنیا مارو اسال بیت ہے تکلیف ہوتی ہے اساتے نیارن کے تکلیف ہوتی ہے دنیا سے کرے نا دولت سے کرے نا زمین سے کرے نا جائیداد سے کرے نا اعلان کا کیوں تو نانو محمد آخری نبی ہے انہیں کہا بعد میں کوئی نبی اچڑونا ہے کوئی نبی اچڑونا ہے آخری نبی صحابہ کا بعد میں امام ابو حنیفہ پیغام کھڑی آیا امام شافعی پیغام کھڑی آئے امام مالک پیغام کھڑی آیا اساتذہ علماء دیوبند پیغام کھڑی آیا کہ آخری نبی رسول اللہ کا بعد کو نبی نہیں دو میں مختصر کا دوہلا آخری گال علماء اکرام کافی ہیں بیان کندہ اساتذہ اکابر علماء دیوبند سے زندگی دے نظر کرو مولانا منظور احمد چنوٹی مناظر اسلام گزروا ہے علماء دیوبند جو ہیرو ہو علماء دیوبند جو سرمایہ ہو جنہ جی کرے قادیانن سا مقابلہ کیا مناظرہ کیا قادیانن سا ایکڑو مناظر ہوتے ہو مولانا منظور احمد چنوٹی ونجن پیا رستے میں ایکسیڈنٹ تھی پیا رت وہے تھی پئی جان ماں رت تھی وہے ڈاکٹر تئی کھڑائے پہتا ڈاکٹر تو چوے مولانا صاحب آپ کو اجازت نہیں ہے سفر کرنے کی اجازت نہیں ہے آپ سفر نہ کریں آرام فرمائیں مولانا منظور احمد چنوٹی جکے لفظ فرمایا سونا نہ کرن سا لکھن جڑا فرمائیو ڈاکٹر صاحب آپ یہ کہہ رہے ہو کہ آپ کو آرام کی ضرورت ہے آپ کی طبیعت ٹھیک نہیں ہے آپ آرام فرمائے اگر آج میں ان کے ساتھ مقابلہ نہیں کروں گا اگر آج ان کے ساتھ مناظرہ نہیں کروں گا کل قیامت کا دن ہوگا معبود عربی ہوگے آمنہ کا لال ہوگا اگر پیغمبر مجھ سے یہ پوچھ لے منظور احمد بتاؤ تو صحیح تم کو اپنی جان کا فکر تھا تم کو اپنی صحت کی فکر تھی آپ کو زندگی کا مسئلہ تھا زندگی پر آپ نے نظر نہیں کی تھی صحابہ نے قربانیاں دی آپ کو اپنی جان محمد کے ختم نبوت سے کیا عزیز تھی ڈاکٹر صاحب صحت کو چھوڑو ڈاکٹر صاحب طبیعت کو چھوڑو منظور احمد کی ایک جان ہے رب کائنات 1000 جانے دے دے یکے باقیگر ختم نبوت پر قربان کرتا جاؤں نعرے تکبیر نعرے تکبیر تاجدار ختم نبوت تاجدار ختم نبوت بہرحال اساں علماء اساں اکابر علماء دیوبندی محنتا ختم نبوت تے چوکیداری کرتا رہا اگتے ہلو سن 1971 کے اندر تحریک ہلے تھی پئی اساں اکابر میدان میں آیا مفتی محمود رحمت اللہ علیہ میدان میں آیا یہ مسلسل ہلدو تو ہلے قائد جمعیت میدان میں آہے علماء دیوبند میدان میں آہے لیکن اب آج ہکڑو عزم کہو کہ انشاءاللہ جیس تئی جان میں جان موجود ہے ختم نبوت جو دفاع کرتا رہا سے انشاءاللہ ختم نبوت جو دفاع کبو جان لیانی پہ دیدہ سے مال لیانوں پہ دیدہ سے اولاد قربان کرانی پہ کرائے چڑیدہ سے نبی کی عزت و حرمت پہ مرنا این ایمان ہے نبی کی عزت و حرمت پہ مرنا این ایمان ہے سرے مقتل پہ ان کا ذکر کرنا این ایمان ہے ڈراتا ہے کیا مجھے دارو رسل سے اڑے نادا نبی کی عشق میں سولی پہ چڑھنا این ایمان ہے ماشاءاللہ ہی ہوا شعلہ بیان حضرت مولانا خادم حسین طوفانی صاحب جن بہترین انداز میں خطاب کر فرمائے